अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, असांजे चैनल ते खुशामदीद। अॼु जी ही वीडियो इंतहाई इम्पोर्टेंट आहे उन्हनि कैंडिडेट्स जे लाइ जिन्हनि पंहिंजी इंटरमीडिएट क्लियर कई आहे। उन्हनि वटि हिकु ज़बरदस्त स्कॉलरशिप जो मौक़ो आहे। OGDCL तरफ़ां नेशनल टैलेंट एंड प्रोग्राम जेको IPS अखर यूनिवर्सिटी में स्कॉलरशिप ॾिनी वेंदी आहे फ्री ऑफ कॉस्ट तव्हांजे 4 साल डिग्री जे लाइ। तव्हांखे हॉस्टल फी, तव्हांखे जेको आहे रिहाइश सॼी जेको आहे तव्हांजी OGDCL कंदी आहे ऐं उहो जेको प्रोग्राम आहे IPS अखर जे थ्रू कयो वेंदो आहे। तव्हांखे पाकिस्तान जे हिकु सुठे यूनिवर्सिटी IPS अखर में पढ़ण जो मौक़ो मिलंदो आहे, सो बि फ्री ऑफ कॉस्ट तव्हांजी सॼी एजुकेशन जेको आहे फुली स्पॉन्सर्ड हूंदी आहे। त अचो त डिटेल में ॾिसूं था ही प्रोग्राम छा आहे, हिन जा कहिड़ा कहिड़ा मरला आहिनि, तव्हांखे कीअं स्कॉलरशिप मिलंदी। त ही हिकु प्रोग्राम आहे जेको OGDCL तरफ़ां अनाउंस कयो वेंदो आहे, जंहिंखे ऑपरेट IPS अखर कंदो आहे। फुली फंडेड स्कॉलरशिप प्रोग्राम आहे जंहिंमें सभिनी खां पहिरियों मरहलो ईंदो आहे फाउंडेशन सेमेस्टर जो। फाउंडेशन सेमेस्टर में 340 कैंडिडेट सिलेक्ट थींदा आहिनि ऐं जिन्हनि खां इंग्लिश, मैथमेटिक्स, इंफॉर्मेशन एंड कम्युनिकेशन टेक्नोलॉजी सब्जेक्ट फाउंडेशन सेमेस्टर पढ़ायो वेंदो आहे। उन फाउंडेशन सेमेस्टर में तव्हांखे मिनिमम 2.2 GPA मेंटेन करणी आहे। उहे जेके टॉप 200 कैंडिडेट हूंदा उन्हनि खे पोइ फुली फंडेड स्कॉलरशिप मिलंदी आहे। त पहिरियों मरहलो फाउंडेशन सेमेस्टर जो हूंदो आहे जंहिंमें 340 कैंडिडेट सिलेक्ट कंदा ऐं ॿियो मरहलो तव्हांजी फुली फंडेड स्कॉलरशिप जो हूंदो आहे, जंहिंखे टॉप 200 स्टूडेंट्स के 4 इयर्स जे लाइ फुली फंडेड स्कॉलरशिप मिलंदी आहे। त इन स्कॉलरशिप में कहिड़ा कहिड़ा डिग्री प्रोग्राम्स आहिनि उहे असां ॾिसूं था। डिग्री प्रोग्राम्स में BBA ऐं BS अकाउंटिंग एंड फाइनेंस आहे, मीडिया एंड कम्युनिकेशन आहे ऐं मैथमेटिक्स आहे। BS प्रोग्राम्स में कंप्यूटर साइंस आहे, सॉफ्टवेयर इंजीनियरिंग आहे, कंप्यूटर साइंस स्पेशलाइजेशन इन आर्टिफिशियल इंटेलिजेंस आहे। BEd प्रोग्राम आहे, BS फिजिकल एजुकेशन एंड स्पोर्ट्स साइंस आहे, BE इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग आहे, BE कंप्यूटर सिस्टम इंजीनियरिंग आहे। सिलेक्शन क्राइटेरिया में उहे कैंडिडेट जिन रिसेंटली इंटरमीडिएट कई आहे या 2022, 23, 24 में जेको आहे पंहिंजो इंटरमीडिएट FSC या इंटरमीडिएट जे इक्विवेलेंट को बि एग्जाम पास कयो आहे त उहे एलिजिबल आहे। हाणे एलिजिबिलिटी क्राइटेरिया रखियल आहे त तव्हांजे BBA, BS ऐं BEd प्रोग्राम जे लाइ 50% हुजे मिनिमम, ऐं तव्हांजी इलेक्ट्रिकल जेके BE इंजीनियरिंग जा प्रोग्राम आहिनि उन्हनि जे लाइ तव्हांजो मिनिमम 60% ते दाख़िला थींदो। ऐं हिन BE में डिप्लोमा वारा बि अप्लाई करे सघनि था जिन्हनि जी रिलेवेंट फील्ड में डिप्लोमा हूंदी। अगरि तव्हां वटि DAE इलेक्ट्रिकल आहे या DAE कंप्यूटर सिस्टम आहे तव्हां हिन में अप्लाई करे सघो था। ऐं BS मैथमेटिक्स प्रोग्राम जे लाइ सेम 50% तव्हांजी FA FSC में हुजे। स्कॉलरशिप छा कवर कंदी? पहिरियां त हिन जो फाउंडेशन सेमेस्टर में तव्हांखे ट्यूशन फी, ट्रांसपोर्ट चार्जेस, बुक्स, मंथली स्टाइपेंड, हॉस्टल फैसिलिटी ऐं लैपटॉप फॉर आउटस्टैंडिंग परफॉर्मेंस। जेके आउटस्टैंडिंग परफॉर्मेंस हूंदा उन्हनि खे फाउंडेशन सेमेस्टर खां पोइ लैपटॉप बि ॾिनो वेंदो। ऐं रेगुलर जेको प्रोग्राम हूंदो 4 सालो उन में तव्हांखे ट्यूशन फी मिलंदी, तव्हांजो ट्रांसपोर्ट चार्जेस कवर थींदा, मंथली स्टाइपेंड मिलंदो ऐं तव्हांखे हॉस्टल फैसिलिटी मिलंदी। हाणे हिन जी इंपॉर्टेंट डेट्स जी ॻाल्हि कजे, रजिस्ट्रेशन 9 खां स्टार्ट थींदी, 9 सितंबर खां। अॼु 7 आहे, तव्हां 9 खां स्टार्ट थींदी ऐं उन खां पोइ जेका लास्ट डेट ऑफ सबमिशन आहे उहा 4 नवंबर ते थींदी ऐं एडमिशन टेस्ट जेका आहे उहा 17 नवंबर ते थींदी ऐं क्लास जेको आहे जनवरी 2025 खां स्टार्ट थींदा। एडमिशन जे लाइ ही वेबसाइट आहे नेशनल टैलेंट हंट IPA-SUK.edu.ping, हिन ते वञी ऑनलाइन अप्लाई कंदा ऐं लास्ट टाइम असां हिन जी अप्लाई जी वीडियो ठाहीसीं, उहा ॾिसी करे तव्हां अप्लाई करे सघो था त कीअं हिन में अप्लाई कजे। मज़ीद अगरि जेकॾहिं तव्हांखे क्यूरी आहिनि, तव्हांखे कुझु पुछणो आहे त मोबाइल नंबर्स ॾिनल आहिनि, हिननि ते तव्हां पुछी सघो था। ऐं मज़ीद अहिड़े इंफॉर्मेटिव वीडियोस जे लाइ असांजे चैनल खे लाइक कयो त जीअं एजुकेशन सां रिलेटेड जेके बि वीडियोस हुजनि, चाहे एंट्री टेस्ट जी प्रिपरेशन हुजे, चाहे स्कॉलरशिप्स हुजनि, तव्हां ताईं पहुचंदियूं रहनि। अल्लाह हाफ़िज़।